हेलन सां वठी आगाह की अवां खे वज़ीर आज़म इमरान ख़ान काबीना इजलास में मेंबरनि खे धमकी वारो ख़त ॾेखारे छॾियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत में वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो। ख़त में क़ौमी सलामती जे सरबराहनि खे एतमाद में वरितो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चवे थो हर ॾुखे वक़्त में हालतुनि जो ॼमी मुक़ाबिलो कयो आहे। हुकूमत किरण लाइ वॾी रक़म इस्तेमालु कई वई आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान काबीना इजलास में मेंबरनि खे धमकी वारो ख़त ॾेखारे छॾियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत में वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो। ख़त में क़ौमी सलामती जे इदारनि जे सरबराहनि खे एतमाद में वरितो वियो। जॾहिं त वज़ीर आज़म इमरान ख़ान चवे थो हर ॾुखे वक़्त में हालतुनि जो ॼमी मुक़ाबिलो कयो। हुकूमत किरण लाइ वॾी रक़म इस्तेमालु कई वई आहे। राब्तो कयो आहे इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। कुर्बान, आगाह कजो। जी बिल्कुल, वज़ीर आज़म इमरान ख़ान जे सदारत में वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे। अहम मामला डिस्कस थिया आहिनि। ज़रिया ॿुधाइनि था त हिन इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे हिन अज़म खे वरजायो आहे त हू कंहिं सूरत में इस्तीफ़ा न ॾींदो, हू आख़िरी दम ताईं वेड़ कंदो। ज़रिया ॿुधाइनि था त हिन काबीना जे इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान काबीना जे मेंबरनि खे जेको मुबैना ख़त आहे परदेही उन बाबति एतमाद में वरितो ऐं उहो ख़त ॾेखारियो आहे। ज़रिया इहो ॿुधाइनि था त थी सघे थो शाम खां अॻु में वज़ीर आज़म इन ख़त जे हवाले सां पार्टी जे जेके MNAs आहिनि या इतिहादी MNAs आहिनि उन्हनि खां बि एतमाद में वठे ऐं उन्हनि में जेको बि उन हवाले सां जेको मवाद आहे उन बाबति उनखे एतमाद में वरितो वञे। ज़रिया ॿुधाइनि था त वज़ीर आज़म इमरान ख़ान इहो बि फ़ैसिलो कयो आहे त ही जेके बि संदसि हुकूमत संदसि ख़िलाफ़ जेके बि कोशिशूं थियूं ऐं भञ जी सूरत हाल थी, अदम इतमादी तहरीक पेश थी या इतिहादी छॾे विया, उन बाबति हू क़ौम खे आगाह कंदो ऐं जेके बि किरदार आहिनि उन्हनि खे वाइखो करण जो वज़ीर आज़म इमरान ख़ान फ़ैसिलो कयो आहे। तंहिं करे इहो चई सघिजे थो त वज़ीर आज़म इमरान ख़ान ज़रिया ॿुधाइनि था, उन्हनि जी दावा आहे PTI जे ज़रिए जी त वज़ीर आज़म इमरान ख़ान कंहिं सूरत में फ़िलहाल इस्तीफ़ा ॾियणु न पियो वञे ऐं उहो आख़िरी दम ताईं असेंबली में अदम इतमादी तहरीक ख़िलाफ़ वेड़ कंदो। जी ठीक है कुर्बान बलोच, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां करण लाइ।